हिंगोर जामा ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर साफ़ी इत्तेहाद जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग सदर जमाल महमूद खोड़ो खेर मोहम्मद आमिर मोहम्मद अली शर ज़ाहिद समेटियो ऐं ॿियनि शहीद एडी शर जे तॾे ते पहुची संदसि वारसनि खे 1 लख रुपया ॾिना। उन मौक़े ते शहीद जे बचड़नि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि चयो त शहीद साफ़ी एडी शर खे इंतहाई बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। पुलिस पारां हिन वक़्त ताईं थियल जांच ते असां मुकमिल तौर बेएतमादी ज़ाहिर कयूं था, छो त एडी शर जो क़त्ल ज़ाती नाहे पर इहो निज सहाफ़ती क़त्ल आहे। पुलिस ज़ाती क़त्ल करार ॾेई खून लोड़ण जी कोशिश करे रही आहे। हिननि चयो त पुलिस किराए जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सघे थी, बाक़ी मास्टर माइंड खे हिन वक़्त ताईं पुलिस गिरफ़्तार छो नाहे कयो। हिननि मुतालबो कयो त आला सतही अदालती जांच कराई वञे, GIT जोड़े असल हक़ीक़तूं ज़ाहिर कयूं वञनि ऐं क़त्ल में मुलविस सभु अनासर पधिरा कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।